मुझो नालो आगा सनाउल्ला खान दुरानी। मां वकालत भी कयमि, ॿार जो प्रेसिडेंट सियासत भी कयमि, पर मुंहिंजी वकालत क़ाबिलियत न हुजण जे करे एतिरी न हली। पर मुंहिंजा फ़ैसिला जेके आहिनि उन्हनि में मूंखे शोहरत मिली, हक़ सच जे फ़ैसिलनि में मूंखे शोहरत मिली, जेके अॼु ॾींहं ताईं कंदो रहां थो। 8,000 खां मथे मां ऑन रिकॉर्ड जेके आहिनि फ़ैसिला कया आहिनि। ॾुख जी ॻाल्हि हिकिड़ी आहे, हे ॿार जो प्रेसिडेंट हिते वेठा आहिनि। मां 1996 में तक़रीबन हिकिड़े चोर जो फ़ैसिलो आयो, मां उनखे चोर खे हथ कटण जी फतवा ॾिनमि। हालांकि उनजो ईअं हुयो त उन चोर चयो त मां वटि पैसा बि कोन्हनि, चोरी बि क़बूल कयईं। उहे भाॻिया मां ॾिया, चए पैसा बि नथा ॾियनि। मां चयो मां पैसा नथा ॾियनि त मां छा कयां थो, हथ कटियोसि। मुंहिंजी ॻाल्हि कई, अची KTN खयो, अची जियो खयो। मज़े जी ॻाल्हि इहा थी त मुंहिंजा हथ कटण लॻा। मां लॉ कॉलेज में प्रोफेसर बि आहियां, उते वेठो हुजां त उते घेरो थी वियो हुकूमत पाकिस्तान, हुकूमत सिंध। आख़िर मुंहिंजे मथां शबीर शरजन सभिनी ते हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई। उन ॾींहं खां वठी मां हथ कटण त छॾे ॾिनमि, पर हथ ॿधणु शुरू कयमि। उतो वञी अलाए कहिड़े नमूने सां जान छॾायमि। हाणे मां चोर खे चोर चवणु छॾे ॾिनो आहे, चोर खे चोर साहिबु चवंदो आहियां। छो जो मुंहिंजे सुञाण जा माण्हू तमामु घटि आहिनि, उन्हनि जा हामी तमामु घणा आहिनि। असुल ॻाल्हि इहा आहे, चवण जो मक़सदु इहो आहे, 5 मिंटनि में ॻाल्हि पूरी करणी आहे। शादियूं बि आहिनि, मां मोज़रत बि वठंदुमि। पहिरियों पाण खे चङो कयो, पंहिंजे पाड़े खे चङो कयो, पंहिंजे किरदार खे ॾिसो त असां छा था कयूं। सॼो ॾींहुं छड़ो ॿियनि ते नुक्तचीनी करण जो कहिड़ो आहे। तव्हांजे हल्का ऐं पाप में कहिड़ा हरामी आहिनि, कहिड़ा हलाली आहिनि, कहिड़ा चङा आहिनि, उन्हनि जी कहिड़ी तव्हां निशानदी कई आहे। पहिरियों पंहिंजो गिरेबान सफ़ा कयो, पंहिंजो तर सफ़ा कयो, पंहिंजो पाड़ो सफ़ा कयो, उन खां पोइ अॻिते हली तव्हां इज्तिमाही कयो। असां वटि जे पंहिंजो नंढो हरामी हूंदो, पाड़े में को पंहिंजे क़ौम जो हरामी हूंदो, चवंदा त मुड़ुसु माण्हू पैदा थियो आहे। जे उनजे लाइ को दांह खणी ईंदो त नंढा वॾा चवंदासीं तोखे अखियुनि में असांजो ॾुतो रे, फलाणा हरामी आहिनि, उहे तोखे नज़र नथा अचनि। असुल ॻाल्हि इहा आहे त पाण खे चङो कयो, पाड़ो पंहिंजो पाण चङो थी वेंदो। हाणे कंहिंसां ॻाल्हाए, हाणे चोर त चोर रहिया कोन्हनि। कुझु वक़्तु थियो जो मुंहिंजी थोरी कणिक चोरी थी वई। मां पंहिंजे जमादार खे चयुमि, बाबा ॻोल्हा कर, फलाणा पथारीदार आहिनि, ॾिसो त काथो मोटियो। चई त उहे पथारीदार बि मीटिंग में आहिनि, चोर बि मीटिंग में आहिनि। मां चयो पथारीदार मीटिंग में, चई के काउंसलर थी विया आहिनि, के जनरल काउंसलर थी विया आहिनि, के डिस्ट्रिक्ट काउंसलर थी विया आहिनि, माशाअल्लाह सभु हाणे एवालनि में DC वटि मीटिंग अथनि ओॾे। मां चुप करे वेही रहियुमि। तजावीज़ इहा आहे त तव्हां ऑफिसर जेके आहिनि हिते, उहे सोम सलवात जा पाबंद रखो, ख़ौफ़ ख़ुदा वारा रखो, बग़ैर रुश्वत वारा रखो, पंहिंजा चाचा मामा न रखो, मिट माइट न रखियो, दरबारी ऐं ख़ुशामदी न रखो। बेरठ ते कंहिंखे थाणो मिलियो आहे? उहे पुलुलनि जा दरबारी आहिनि जेके थाणा रखनि था, कमीशनियूं बि ॾियनि था, महीना बि पूरा था करनि, त ओॾो उन्हनि जे अॻियो का ॻाल्हि कोन्हे। असांजो ज़िलो शिकारपुर, हिन वक़्तु बिॾोहनि जे हद सां कश्मोर ऐं कदकोट सां गॾु आहे। माण्हू ॿिनि शयुनि खां थो ॾोह करे। हिकु त पुलिस जेके आहिनि, असुल साहिब हैसियत माण्हू खे हथु नथी विझे, ऐं उहे ग़रीब खे 5-8 माण्हू उनजा गुमनाम लिखी था छॾनि, उन्हनि खे हथु विझे थी। उहे माण्हू मजबूर था थियनि, उहे जेके उन्हनि जे ॾंड ऐं चथियूं पुलिस जूं पवनि थियूं, 2-2 लख 3-3 लख तो स्कूटर फुरनि था, रोड फुरनि था, सना सुका धाड़ा हणनि था। DC चङा हुजनि, SP चङा हुजनि, SHI चङा हुजनि, ऐं थाणे जा पुलिस सिपाही चङा हुजनि, त हथ जो ॾोह न थींदो। बाक़ी हाणे ॾोह इतफ़ाक़ आहे, रोड त पिया हलंदा, पर हिते दांह ॾिजे न कंहिंखे ॾिजे। जेके बि साहिब अख़्तियार आहिनि उहे सभु वॾा माण्हू आहिनि। कुझु वक़्तु थींदो शिकारपुर खां गुज़र थियो किन माण्हुनि जो, पोइ मूंखे चयो साईं शिकारपुर में का तरक़ी घटि नज़र थी अचे। मां चयो तरक़ी हुजे, को ग़रीब त कंहिंजो दर खड़काए पुछूं त भई नालियूं छो थियूं वहनि, रोड छो नथा ठहनि, अमुन छो न आहे। सभु वॾा माण्हू आहिनि, उन्हनि जे पहुचण ताईं सभु कंहिंजी ताक़त बि न आहे। चई साईं पोइ उन्हनि खे को चए। पोइ मां उनखे हिकिड़ो मिसाल ॾिनुमि त हिकिड़े अंधे पीती भंग, पोइ भंग पीअरण वारो पुछेसि, पोइ अंधा छा थो महसूसु करे?
अंधे चयो ॿियो त कुझु महसूसु नथो कयां, मूंखे अंध मथां अंधु चढ़ी आहे। त उन्हनि खे पहिरियों ई अंध आहे, जेके इक़्तिदार में वेठा आहिनि उहे अॻे ई अंध आहिनि, इक़्तिदार में न बि हुजनि साहिब हैसियत उन्हनि खे अंध आहे। उन्हनि खे कहिड़ो ग़रीब माण्हू चवंदो छा? इहे लोडा लोफर, इहे किना कमारा, कंहिं बि मुंहिंजो मतिलबु आहे साहिब हैसियत जे माण्हूअ जे हथ खां सवाइ कंहिंजे माउ खे ताक़त न आहे जो ॾोह करे। कोई माण्हू हिकिड़ो माण्हू ॿुधाए उते कहिड़ा बंगलनि ते किराया था ॾियनि, कहिड़ा बंगलनि ते हुननि खे महीना था ॾियनि, कुझु बि नथा ॾियनि, इहे ड्यूटियूं ईअं था वठनि। मां पाण राज भाग वारो माण्हू आहियां, मां वटि बि शरीफ़ जी इज़त पंहिंजी जाइ ते आहे, उहो बि जॾहिं मुंहिंजे ख़ानदान में इहा शइ पियल आहे। कंहिं शरीफ़ सां का दोस्ती रखणु, हेॾे वठी अचणु बि को ॾुखियो सम्झंदो, ॾाढो हूंदो, बदमाश हूंदो, जेल काटे आयो हूंदो, उहो हाणे मोतबर पिया, उहो मशीर पिया, उहो चङो पिया, उनखे 50,000 ॾेई लख रुपयो ॾेई तव्हां वठी बि ईंदव फ़ैसिलनि में, पर शरीफ़ कंहिं प्राइमरी मास्तर हक़ सच ॻाल्हाइण वारे खे कॾहिं पाण सां गॾु वठी न वेंदो, छो जो हे हुते शरीफ़ छड़ो हा हा कंदो, हे ॾाढो आहे, जेल काटियो आहे, मुंहिंजे पधिरो हा हा कंदो। असांजूं तजवीज़ इहे आहिनि। मां पहिरियों सभ खां अॻु में इहो चवंदुमि, जे क़ौम वारा हो त पंहिंजे क़ौम जी निशानदगी कयो, पंहिंजे बिरादरी जी उन्हनि मां निशानदगी कयो ऐं उन्हनि जो साथ न ॾियो। जे हिकु हिकु पंहिंजो ॿार खणंदो त ख़ुदा कंदो, कोई निमाइंदगी कोन थींदी, चोर जी का निमाइंदगी न हूंदी। ऐं वकील भाइरनि खे मां ॿार जो प्रेसिडेंट बि रहियो आहियां, मां वकील भाइरनि ते कावड़जी विया, मतां हाणे बि कावड़जनि अलाह पनाह ॾींदो उन्हनि खे। मां वकील भाइरनि खे चवंदुमि, जे पहिरियों दफ़ो केस को अचे वठो त तव्हां उहो खणो, पर जे हिकिड़ो क्रिमिनल माण्हू बार बार तव्हां ॾे धाड़े ऐं फर में थो अचे, अॻवा में थो अचे, त ख़ुदा जे वास्ते न कयो, पोइ तव्हां बि हुन सां गॾु चारा न इनवाल आहियो। ज़बरदस्त, माशाअल्लाह। तव्हां जो उन्हनि खे सपोर्ट ॾींदव त हुनखे कानूनी सपोर्ट आहे, सुठो वकील हुनजो बचाव घर वेठो आहे, पोइ मुंहिंजो मतिलबु आहे ॾोह छो न कंदो। घटि में घटि ॿिए दफ़े सां न ई त टे दफ़े सां त हुनखे तव्हां चओ त बाबा रोज़ रोज़ कहिड़ी कमीनाइब शुरू कई थी, छड़ो FIR में नालो तुंहिंजो थो अचे, छड़ो फुर धाड़े में ई तूं थो अचे, एतिरो त घटि में घटि चओ। इन शइ जी बि ख़ुदा पुछा कंदो। महिरबानी साईं। तव्हां महिरबानी करे मां हिकिड़ो अर्ज़ु कंदो त तव्हां इज्तिमाई जे साईं जन ॻाल्हि कई त तव्हां इहे हिते कयो आहे, इहो जमायत इस्लामी वॾो जस आहे। अहिड़े माहौल में इन शइ खे उजागर कयो अथई ऐं अलाह कंदो तव्हांजी हिमत आहे ऐं असांजो तव्हां सां साथ आहे। ज़िंदगी ॿ ॾींहं हुजे, 12 ॾींहं न घुरो, पर उहा इज़त जी घुरो, शान जी घुरो, वेड़े न ॻाल्हायो। पर असांजे सिंध में बदकिस्मती आहे त ॿिनि क़िस्मनि जा माण्हू रहिजी विया आहिनि, हिकिड़ा ख़ुशामंद पिसंद, हिकु ख़ुशामंद कंदड़। हिकिड़नि खे ख़ुशामंद वणे थी पहिरें पवणु ऐं हिकिड़ा हुनखे ख़ुशि था थियनि, विचों जेको तबिको आहे उहो वीचारो ज़ाहिर ई कोन्हे। तंहिंजे करे ख़ुददार रहो, ज़िंदगी मौत ख़ुदा जे हथ आहे, न कंहिंजे रिज़्क़ में का कमी ईंदी, जेको नसीब में लिखियलु आहे। इहा ॻाल्हि मां साईं डोमकी साहिब सां तजवीज़ कंदुसि त महिरबानी करे तव्हां इज्तिमाई इहो जेकी आहे असेंबली जे ॿाहिरां ऐं उते ओसि ताईं न उथो जेसि ताईं ते ऑपरेशन वॾे पैमाने ते न थी। छा आहिनि साईं, 2 डिस्ट्रिक्ट 4 डिस्ट्रिक्ट, असां वटि को फ़ैसिले में माण्हू हूंदा ॾाढे को ॾाढो हूंदो, 2 दफ़ा न मञंदो, 3 दफ़े त ख़ुदा ॾिसे पियो, तॾहिं बि को लाखूं खणंदा आहियूं। तव्हांखे त अलाह एॾी ताक़त ॾिनी आहे, एॾी तव्हांखे हर शइ ॾिनी आहे, सॼा वसाइल तव्हां वटि आहिनि, हर शइ तव्हां वटि आहे, तव्हां निकिरी पियो त 2 टे 50 40 छा कंदा इहे चो। पर असुल ॻाल्हि इहा आहे त पुलिस ऑफिसर, थाणे जो माण्हू, उहो रखियलु तव्हांजो आहे, उहो ख़ुशामंदी आहे, दरबारी आहे, उहो पुॼाए थो। हिकिड़ो मुख़्तियारकार मां वटि आयो, मूंखे चवंदे फलाणे सरदार खे चयो कश्मीर ज़िले जेके त मूंखे का पोस्टिंग कराए। छा आहे त फ़ैसिलनि जे करे मुंहिंजी बि सरदारनि सां यारी आहे, ॾोहारनि सां बि आहे, चङनि सां बि आहे, लंघनि सां बि आहे, चङा त घटि था अचनि, हुन सां गॾु फ़ैसिलनि में मशीर चङा ॾोहारी था अचनि। मां चयोमांसि भला ओॾे छाजे करे, चई साईं ओॾे वञा थो, मूंखे 50,000 रुपयो महीनो, मूंखे बंगले जो ॼणो थो पए, 50,000 रुपयो महीनो बंगले जो मूंखे ख़र्चु था चवनि, आवां थो त 50,000 घटि आहे, पोइ घटि कयो 30,000 कयो, मुंहिंजी पोस्टिंग कयो, सो मां 30 ॾींदुमि, मूंखे 50 ॾिजो। फी मुख़्तियारकार ईअं थो हले साईं, सभिनी जा इहे बंगला ईअं बिजलियूं ईअं थियूं हलनि, तूं असांजे लाइ जे 10 यूनिट आहिनि त बिजली कटिया त फलाणे जे लाइ कटियूं वेठा आहिनि। साईं इहा इज्तिमाई सोच कयो, अलाह कंदो इस्लामाबाद हलो, तव्हां कराची हलो, जाॾे मर्ज़ी पएव हलो,
जियां अहिड़े ख़ुलूस सां यादि कयो अथव सबक़ वक़्त में मां हूंदुमि तव्हां मुंहिंजे कढो हुजो वरी महिरबानी अल्लाह तव्हांखे कामयाबु कंदो अस्सलाम वालेकुम वरी बि जमायत इस्लामी जो थोराए थो अस्सलाम वालेकुम